नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जे त प्रोग्राम है अजी शख्सियत में असांजा मेहमान आहिनि जमियत उलमा इस्लाम ज़िले लाड़काणी जा तमाम सीनियर अॻवाण आहिनि। नाज़रीन तव्हांखे मां ॿुधाईंदो वञा त जमियत उलमा इस्लाम फज़ल रहमान जो जेको हिन वक़्तु रोल ॾिसूं पिया त हिन मुल्क जे अंदरि जेको आहे तमामु सुठो रोल आहे। जमियत उलमा इस्लाम जेको आहे त सिंध जे अंदरि ॿोड़ दौरान हिन बरसाति दौरान वॾो हुनजो हिकिड़ो किरदारु रहियो आहे। राशिद महमूद सुमरो ऐं अलामा जेको आहे त नासिर महमूद सुमरो जो तमामु वॾो किरदारु रहियो आहे। हिन वक़्तु नाज़रीन ॾिसो पिया त कॾहिं सिंध सुके थी त कॾहिं सिंध ॿुॾे थी, पर हिन वक़्तु सिंध जा जेके मारूड़ आहिनि उहे रोडनि रस्तनि ते बेयारो मददगार बणियल आहिनि। ॿ वेला मानी खाइण लाइ त परेशान आहिनि, पर हिन वक़्तु जेका ॾिसो पिया त नाज़रीन मलेरिया जे करे सिंध सॼी लिपेट में अची वई आहे। ख़ासि करे मां लाड़काणे खां अपडेट अव्हांखे कंदो हलां त हिन वक़्तु लाड़काणे जी अपोज़िशन आहे त चाड़का मेडिकल कॉलेज अस्पताल अस्पताल में बेड जेके से बेड कोन्हनि, एतिरा मरीज़ वधी विया आहिनि। हिन वक़्तु नाज़रीन ॾिसो था असांजे हिन अॼु जे प्रोग्राम जी अॼु शख़्सियत आहिनि जमियत उलमा इस्लाम डिस्ट्रिक्ट लाड़काणे जा सीनियर अॻवान आहिनि। नज़र में मगसी साहिबु जंहिंजो हिन वक़्तु तालिब जेको आहे बेस कानून सां आहे। नाज़रीन तव्हांखे मां ॿुधाईंदो आहियां त बीटी इलेक्शन में जेको आहे त भारी असर सां जेको आहे त हिन बेस कानून मां जेको आहे त जनरल काउंसिल जी सीट जेके आहिनि से उन्हनि खटियो आहे। तमामु इंसान दोस्त इंसान आहिनि। हमेशह हिन जो तमामु हिकिड़ो सुठो रोल रहियो आहे। ॾिसो पिया त जेका जमियत उलमा इस्लाम आहे उहा लाड़काणे जे अंदरि उनजो तमामु जेको आहे त हिन ग़रीब मिसकिन माण्हुनि हिन समाज जी सिंध में उनजो तमामु वॾो सुठो बहितरीनु रोल रहियो आहे। हिन वक़्तु नज़र में मगसी साहिबु असां सां गॾु आहे। मगसी हाउस ते उहो असांजी उन सां ॻाल्हि ॿोलाए ऐं अव्हां जो मेज़बान आहे डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच। अचो पिया ॻाल्हियुनि जे तरफ़। भाऊ अस्सलाम वालेकुम। भाऊ तव्हांखे सिंध मूंच मां न्यूज़ टीवी में मां भली करे चवां वॾी महिरबानी साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां जी आयो भली करे आयो, लख एहसान तव्हांजा। नज़र में साहिबु जो अचूं पिया असां ख़ासि करे ख़ुशूसन लाड़काणे ते, त लाड़काणे जे अंदरि जेको आहे त तकलीफ़ रोडनि ते जेके बरसाति ऐं ॿोड़ जा जेका मुतासिर आहिनि बेयारो मददगार बणिया आहिनि। जेकॾहिं ॿ वेला मानी त हुननि खे पंहिंजी जॻह ते, पर हिन वक़्तु जेको बीमारी आहे उहा बीमारी हुननि खे लिपिट में अची पई। बिल्कुलु अदा असांजो लाड़काणे जी अहिड़ी हालत थी वई आहे जो माण्हू वीचारा ईअं सम्झो लॾण जे लाइ तयारु आहिनि। बरसाति खे पए पूरो महीनो गुज़री वियो आहे, महीने खां पोइ बि असां वटि रोडनि ते ईअं ई पाणी बीठो आहे। हाणे बि असांजो बेस कॉलोनी जेको मेन रोड आहे, जेके सॼी असांजी बेस कॉलोनी जूं आम गिटियूं जेके बि आहिनि अचे हुन मेन रोड सां लॻंदियूं आहिनि, उहो मेन रोड हाणे बि सॼे जो सॼो पाणी जी लपेट में आहे। न को ॿार बचो अची सघे थो, न को मस्जिद वञी सघे थो, न को स्कूल वञी सघे थो। न ई वरी एतिरो रस्तो आहे जो का वीचारी न्याणी का अमड़े को ॿार खणी कंहिं डॉक्टर ताईं पहुचे। बिल्कुलु बेस कॉलोनी जा रोड रस्ता तबाह ऐं बर्बाद आहिनि। गवर्नमेंट जो को बि ईअं सम्झो लाड़काणे में को नज़र को निगाह ई न आहे। म्यूनिसिपल जे अमले खे अलाए केतिरा चकर शिकायत करण जे बावजूदि को बि को असांखे स्वीपर को भंगी का मशीन ॾियण जे लाइ तयारु न आहिनि। पर जेकॾहिं असां पाणी वग़ैरह कढायूं था उहो बि पंहिंजे ख़फ़े ते पंहिंजे महिनत जे। असांजे मौज़म साहिब जी वॾी महिरबानी आहे। भाऊ नासिर साहिबु असांजो ज़िले लाड़काणे जो अमीर आहे, हुनजी महिरबानी आहे। कॾहिं हुननि खां मशीन खणी था अचूं। हाणे बि असां वटि 2 मशीनूं हलनि थियूं। हिकिड़ी मशीन आहे भाऊ मोहम्मद असांजे मुअज़्ज़म अली ख़ान अब्बासी साहिब जी, हिकिड़ी मशीन आहे जेको आहे सो भाऊ नासिर महमूद साहिब जी जेका मालपीड़ी जो पाणी कढियो आहे। डिस्पेंसरी आहे असांजी वेस्ट कॉलोनी में, जेका ग़रीब माण्हू अचे हुन मां फ़ाइदो वठंदा। उहा तक़रीबन पूरा 15 खां 20 ॾींहं पाणी में बुॾल हुई, जेका उन्हनि जी महिरबानी सां असां उहो पाणी कढायोसीं, जंहिंमें तेल बि ॾिनो असांजे मुअज़्ज़म साहिबु। भाऊ राशिद साहिब वारनि बि तेल ॾिनो। कुझु तेल असांजे म्यूनिसिपल जे अमले जे तरफ़ां बि मिलियो, जेको असांजो चचो साहिबु आहे उहो बि तमामु सुठो माण्हू आहे। म्यूनिसिपल में ख़ासि करे उहो हिकिड़ो माण्हू तमामु बहितरीनु आहे, उनजे तरफ़ां बि कुझु तेल मिलियो। पर ओतिरो न पियो मिले जीअं असांजी पोइवारी ते। कुझु मदरसे मां पिया तेल वठूं, कुझु तेल वठूं पिया असांजे मुअज़्ज़म साहिब खां। उहो पाणी वग़ैरह कढाए कुझु हाणे इहा वञी हॉस्पिटल साफ़ थी आहे, जंहिंमें ईअं सम्झो त 30 खां 40 पेशेंट रोज़ अचनि था। सभु मलेरिया जा केस आहिनि। हुन मच्छरनि जे लाइ बि को स्प्रे न आहे। उहा स्प्रे जी बि महिरबानी असांजे मुअज़्ज़म साहिबु कई आहे, जंहिंखां बचकर असां मुकमिल बेस कॉलोनी में स्प्रे बि कराई आहे। मक़सदु असांजे लाड़काणे इंतिज़ामिया जो को बि हाल ई न आहे। का अवाम जे लाइ का हमदर्दी न आहे। अवाम 2 वेला मानी खाइण जे लाइ परेशान आहे। माण्हू वीचारा रोडनि ते वेठा आहिनि, टेंटुनि में वेठा आहिनि गर्मियुनि में। मक़सदु गवर्नमेंट जी तरफ़ां का बि सपोर्ट न आहे। नज़र साहिब जे हींअर ॾिसो पिया त जेका मौजूदु जेका सूरत हाल आहे त बेस कॉलोनी मां बेस कॉलोनी तमामु हिकिड़ो उतर इलाइक़ो आहे ऐं तक़रीबन जेको आहे त क़दीमी इलाइक़ो आहे। हिन वक़्तु कीअं पिया सम्झो जेका बिजली आहे ऐं गैस जो निज़ाम कीअं आहे? अदा बिजली जो निज़ाम बिल्कुलु तबाह आहे। गैस जो बि वॾो आज़ार आहे। गैस जिथे नवां कनेक्शन लॻाइनि त उते कुझु हले थो।
बाक़ी गैस अधु बैस कॉलोनी में मुकमिल तरह बंदि आहे। बैस कॉलोनी असांजी लाड़काणे में क़दीमी कॉलोनी बैस कॉलोनी आहे, जेका भुट्टे साहब ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहब पाण ठाही, जेका ख़ासि करे ईअं सम्झो माल जी जेका पिड़ी लॻंदी उनजे लाइ। हाणे त माल जी पिड़ी ख़तमु थी वई आहे, शिफ्ट थी वञी उहो बाईपास ते लॻी आहे, असांजे लोअर बाईपास ते। हाणे असांजी बैस कॉलोनी में तमामु वॾी आबादी रहे थी ऐं क़दीमी बैस कॉलोनी क़दीमी मुहलो आहे, पर बैस कॉलोनी खे एॾो नज़रअंदाज़ कयो वियो आहे ॼण बैस कॉलोनी लाड़काणे खां ॿाहिरि आहे, कंहिं उहो असांजे कंहिं तालके में कंहिं पुराणे ॻोठ में जेको आहे सो शुमार आहे। उनजे करे बिजली जो बि असां वटि तमामु वॾो आज़ार आहे। जेकॾहिं ॾींहं में बिजली हले थी त इहा 3 खां 4 कलाक हले थी। पोइ लाइन सुपरिटेंडेंट अचे थो, हर ट्रांसफार्मर ते उन्हनि जा माण्हू रखियल आहिनि, उन्हनि खां उगाड़ी कनि था। मीटरनि वारा वीचारा वयल में को मीटर हणाइण जे लाइ तयारु न आहे। जेकॾहिं मीटर हणाए थो त पोइ सॼो वज़न बि उनजे मथां आहे। बिजली गैस असां वटि बिल्कुलु ईअं सम्झो त ॼण आहे ई कोन, असां त लाड़काणे में रहूं ई कोन था। नाज़रीन वठंदासीं हिकिड़ी नंढड़ी शार्ट ब्रेक असां सां गॾु रही। त नाज़रीन लाड़काणे जे डिस्ट्रिक्ट जे अंदरि जमियत उलमा इस्लाम जो तमामु सुठो किरदारु रहियो आहे। नज़र मोहम्मद मगसी जे जमियत उलमा इस्लाम जा डिस्ट्रिक्ट लाड़काणे सीनियर अॻवाण आहिनि, जनरल काउंसिल जा सीट तां जेको आहे भारी असर सां बेस कॉलोनी मां खटियो अथऊं। अॼु हुन सां जेका सची ॻाल्हि ॿोल आहे उहा ॻाल्हि ॿोल असां अवां जा शेयर करे रहिया आहियूं। नज़र साहब आख़िर में अवां जेको आहे त सिंध मुंच मां न्यूज़ टीवी तां जेको आहे त सिंध वासियुनि जे लाइ ख़ासि करे लाड़काणे जे लाइ अवां जो जेको पैगाम आहे उहो पैगाम शेयर कयो। असांजो पंहिंजे भाइरनि लाड़काणे वासियुनि लाइ इहो ई पैगाम आहे, पूरी सिंध वारनि जे लाइ त हिन टाइम ॾिसो त सिंध जी जेका बर्बादी थी आहे उहा जेका हिन टाइम आहे गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी आहे। उन्हनि जे तरफ़ां इहा बर्बादी थी आहे। ॼाणी वाणी सॼो जेके बि इलाइक़ा आहिनि उन्हनि खे हथ सां ॿुॾायो वियो आहे। जोही थिए, मेहड़ थिए, वारह थिए, जेके बि इलाइक़ा हुया उन्हनि खे हथ सां ॿुॾायो वियो आहे। तव्हां पाण बि इहा शइ सम्झो था त 2 महीना अॻु में जॾहिं इहो ऐलान हुयो त बाबा बरसातूं आहिनि, जेकॾहिं बरसातुनि जो इन्हनि खे इल्मु बि हुयो, ख़बर बि हुई त इहो मंशूर ॾंड खे ख़ाली कंदा, मंशूर जो पाणी अमल ॾंड जो पाणी आणींदा, मंशूर में इहो ई पाणी किरास थी सिधो दरिया में वञे हा, को शहर न ॿुॾे हा। हाणे मां पंहिंजे अवाम खे पंहिंजे जेको आहे सो भाइरनि खे इहो पैगाम ॾींदुमि त हिन टाइम ॾिसो सिंध में हिकिड़ो वाहिद शख़्स आहे जेको पूरी सिंध में भॼे थो, जंहिंखे न उहिदो आहे, जेको न MNA आहे, जेको न MP आहे। अल्लामा राशिद महमूद सूमरो, अल्लामा नासिर महमूद सूमरो, मुंहिंजो सलाम आहे उन्हनि भाइरनि खे। ईअं न त मां उन्हनि जी जमायत जो आहियां, उन्हनि जी पार्टी जो आहियां, इन जे करे उन्हनि जी तारीफ़ थो कयां, पर इंतिहाई मोतबर शख़्सियतनि हर माण्हू, हर सिंध जो माण्हू उन्हनि जे बारे में चए थो त हिननि जो जेको हिन टाइम किरदारु रहियो आहे उहो बिल्कुलु पूरी सिंध जा वफ़ादारी वारो किरदारु रहियो आहे। पूरे सिंध जा जेके बि ज़िला आहिनि उते राशिद महमूद पातो आहे, हर इलाइक़े में राशन पातो आहे, पंहिंजे वस आधार उन्हनि हर माण्हू जी मदद कई आहे। हाणे पंहिंजे अवाम खे, पंहिंजे दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदा त ख़ुदारा हे जेका ॿीहर इलेक्शन थी अचे अहिड़ा माण्हू चूंडियो जेको असांजे ॾुख ऐं सुख में असां सां गॾु हुजनि। असां खटे आया आहियूं पर असां खटींदड़नि खे कमु करणु चाहियूं था, मथां का शइ नथी मिले। एतिरे क़दुरु जो असांखे को हिकिड़ो स्वीपर बि कोन था ॾियनि जो असां वञी कंहिं घिटी जी सफ़ाई करायूं। फंड त पंहिंजी जाइ ते आहे, माण्हू त पंहिंजी जाइ ते आहिनि, पर सिंध गवर्नमेंट चाहे थी त सियासत बि पीपल्स पार्टी करे ऐं खटे बि पीपल्स पार्टी अचे। ॿियो को बि माण्हू सिंध में सियासत करे न। जीअं ॾिसो मुअज़्ज़म साहिबु हिकिड़ो तमामु बहितरीनु इंसानु आहे जेको पंहिंजे हड़ूं वड़ूं हाणे बि कोशिशि करे रहियो आहे, पर हुनखे का बि मोट न मिलणु, हिकिड़ो ॾुख खां वठी हुन बि इस्तीफ़ा ॾेई छॾी। सिंध वासियुनि खे इहो पैगाम ख़ुदारा हिन चकर सोचे सम्झे वोट ॾिजो। वॾी महिरबानी। नाज़रीन प्रोग्राम अॼु जी शख़्सियत में असांजा महिमान हुया जमियत उलमा इस्लाम डिस्ट्रिक्ट लाड़काणे जा तमामु सीनियर अॻवाण बि आहिनि ऐं हिननि हमेशह बेस कॉलोनी में रही करे जेको हितां जे माण्हू सां ॾुख सुख में साथ ॾिनो आहे। नाज़रीन ॾिसो पिया त जेका बेस कॉलोनी आहे उहा लाड़काणे जी तमामु गुतियल आबादी वारो इलाइक़ो आहे, तमामु जेको आहे त क़दीमी इलाइक़ो आहे। हिन वक़्तु ॾिसूं पिया जेका बेस कॉलोनी में न बिजली नाले का शइ न आहे, जेका गैस आहे गैस काफ़ी जेको आहे हिसनि में कान्हे का। हिन वक़्तु बेस कॉलोनी जी जेका आबादी आहे उहा लखनि में आबादी आहे, पर हिन वक़्तु अफ़सोस जेको आहे बेस कॉलोनी खे जेको आहे ॼाणी वाणी पोते रखियो आहे। नाज़रीन मां तव्हांखे ॿुधाईंदो आहे त जेको बेस कॉलोनी जो जेको बुनियादु हो शेख ज़ुल्फ़कार अली भुट्टे रखियो ऐं उनजे तरफ़ां ही तोहफ़ो ॾिनो आहे, पर हिन वक़्तु बेस कॉलोनी बेयारो मददगार बणियल आहे। जमियत उलमा इस्लाम जा तमामु सीनियर अॻवान आहिनि। नज़र मोहम्मद मगसी साहिब जेको पैगाम में पंहिंजे इज़हार बि कयो आहे, सिंध मुंझी न्यूज़ में जेको आहे पैगाम मिले वरितो आहे त ख़ुदारा सुठनि माण्हुनि खे, सचनि माण्हुनि जी परख कयो। मथां इलेक्शन आहे, इलेक्शन में अवां पंहिंजो वोट सोची सम्झी उन्हनि माण्हुनि खे ॾियो, कम से कम उहे अवां सां ॾुख सुख में गॾु हुजनि। नाज़रीन हिन वक़्तु ॾिसूं था जेका
लाड़काणे जी पोज़ीशन आहे उहा तव्हांखे ॿुधाईंदोमांव त जेका मलेरिया आहे मलेरिया तमामु कंट्रोल करे रही आहे जंहिंजे करे इंसानी जायूं जेको आहे जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि ऐं ॿिए तरफ़ नाज़रीन मां तव्हांखे ॿुधाईंदोमांव त हिन वक़्तु लाड़काणे जी सिविल अस्पताल में शटर बंदि हड़ताल आहे ऐं जेका डॉक्टर जी स्ट्राइक आहे उन जेके तमामु मरीज़नि खे परेशानी जो मुंहुं ॾिसणो पियो आहे हिन वक़्तु नाज़रीन असांजे प्रोग्राम जे जेका अहम शख़्सियत हुई नज़र मगसी साहिब जी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा असां अवां जी शेयर कई आहे ईंदड़ वक़्त जे लाइ कैमरामैन GM चैनल सां डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान, पाकिस्तान ज़िंदाबाद।